मुझो सुनो उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु सहाबा जे जमात संगद वने पियो सब सवारन ते सवार हा ए अमीरुल मोमिनीन ए खलीफतुल मुस्लिमीन ए इमाम आदिल ए शहनशाह अदालत ए सहरे पैगंबर ए दुआए मोहम्मद मुस्तफा है अल्लाह जो कसम जनाब उमर सहाबा जे जमात संगद सवारन ते सवार गुजरी रहे हुआ रस्ते खां अचानक जनाब उमर पांजी सवारी बिहारी हजरत उमर जो बीठो सब साथी भी ही रहा जनाब उमर पांजे सवारी तां लथो लहण सां रोइण में शुरू थी वियो दह दह गोढ़ा पिया किरन जनाब उमर सुडकन में पइजी वियो साथी परेशान थी विया साईं खैर ता है को धचको पहुतो का तकलीफ पहुती दुश्मन किथे को अटैक कियो का मुसलमानन के का तकलीफ पहुती आ जनाब उमर फरमाना अल्लाह जी मेहरबानी आ मुसलमान वधदा था वजन अल्लाह अकबर जा नारा लगदा था वजन कुफर पसपा थी तो वने साथन ते साईं परोण छा जो परेशानी छा जी ओढ़ा छो निकली आया है जनाब उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु गोढ़न जे बरसात में जवाब ॾिनो साथन के इन जगह तां गुज़रम त मूंखे पंहिंजे बचपन जो ज़मानो याद अची वियो हिन जाइ ते मां नंढड़ाइप में बकरियूं चारींदो हुअमि बकरियुनि ते कंट्रोल न करे सघंदो हुअमि का हेॾे भॼी वेंदी ही का हेॾे भॼी वेंदी ही का होॾे भॼी वेंदी ही हिक बकरीअ खे मोटाईंदो हुअमि त ॿी निकिरी वेंदी ही ॿीअ खे मोटाईंदो हुअमि त टी निकिरी वेंदी ही कॾहिं कॾहिं मुंहिंजो बाबो ख़ताब अची मंज़र ॾिसंदो हो मूंखे दड़का ॾेई चवंदो उमर बकरियुनि ते कंट्रोल नथो करे ज़िंदगी कीअं गुज़ारींदे जनाब उमर साहब के फरमायो मूंखे बचपन जो ज़मानो यादि अची वियो मुंहिंजे अंदर जे इंसान मूं सां ॻाल्हायो मुंहिंजे विजदान मूंखे चयो उमर आहे त साॻो चओ न सुभान अल्लाह उमर आहे त साॻो जो बकरियूं बि तुंहिंजो चवण न मञींदियूं पर पाक मोहम्मद जे कदमनि जे सदके रब किथे पहुचायो थी अॼु ज़मीन खे तुरो थो हणे त ज़मीन तुंहिंजो हुकुम थी मञे बाहि ते चादर थो सटे त बाहि तुंहिंजे चादर जे करे ख़ामोश थी वञे नील दरिया जे तरफ़ ख़त थो मोकिले त तुंहिंजे ख़त जी लॼ नील बि करे थो अगर जनाब सारिया के रड़ करे सद थो करे तो तुझो आवाज हजारे कोहन ते हवा पान थी पहुंचाए जनाब उमर फरमायो हिन जगह ते पहुतुम मूंखे बचपन जो ज़मानो याद आयो मुझे अंदर जे इंसान मूं सां ॻाल्हायो फ़क्र को जिससे हासिल कज कुलाही वो रसूल गलबानू को अता की जिसने शाही वो रसूल महफिल सफा की जो वहशत को बरहम कर दिया जिसने खूना शाम तलवारों को मरहम कर दिया मदीने जे मीर फरमायो फुज़िलतु अलल अंबिया बिसित्तिन ऊतीतु बिजवामिल कलिम नुसिरतु बिर्रुब उहिल्लत लिजल गनाइम जुइलत लिजल अर्ज़ मस्जिदन व तहूरा उरसिलतु इलल खल्क़ि काफ़्फ़ा व खुतिम बियन नबिय्यून मदीने जे मीर जे याद में जलसो थी रहियो वो साईं जा अखलाक असां में ख़बर न है कॾहिं पैदा थींदा पटके ड्राह में दुनिया लगी पई आ दाढ़ी पट में खलकत लगी पई आ कुछ याद कोन है इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन मुझे साईं त कॾहिं कॾहिं दुश्मनन खे भी पंहिंजी पाक चादर ते विहारियो हो मुझे साईं त पंहिंजे अखलाकन जे करे दुश्मनन खे भी दोस्त बनायो हो असां पंहिंजे लछड़न जे करे दोस्तन के भी दुश्मन था बनायो अल्लाह अकबर कबीरा साईं जन त दुश्मनन जे कूड़न अल्लाहन के भी गारियूं न ॾिनियूं हूं असां त पंहिंजन सच्चन बुजुर्गन मुर्शिदन अल्लाह वारन के भी नथा बख्शियूं जिनिस्बत खाकराबा आलम पाक
काॾे मुंहुं मरियम जो ऐं काॾे टंडो अलाह यार खुदा जो कसम अॼु जेकॾहिं असांजी बर्बादी थी रही आहे त उन जो वॾो सबब असां पाण तौबा कयो अल्लाह जे दरवाज़े ते मोटी अचो असांजे कौल ऐं फेल में फ़र्क़ु आहे असांजे गुफ़्तार ऐं किरदार में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे नाला मुसलमाननि जहिड़ा आहिनि पर असांजा करतूत काफ़रनि जहिड़ा आहिनि लॻे थो त रब रुसी वियो आहे अल्लाह जे क़ुरान आवाज़ो ॾिनो तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा न ॻाल्हाईंदो त मां न ॻाल्हाईंदुमि अल्लाह जे क़ुरान आवाज़ो ॾिनो तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा रब तो फरमाए इएं तौबा कयो जीअं तौबा करण जो हक़ आहे मदीने जे मीर फरमायो ताइब हबीबुल्लाह तौबा करण वारो अल्लाह जो दोस्त आहे मदीने जे मीर फरमायो ताइब मिन ज़ंबि कमल्ला ज़ंबला जेको शख़्स सच्ची दिलि सां तौबा थो करे अल्लाह इएं थो बख़्शेसि ॼण गुनाह कयो ई कोन अथई मदीने जे मीर फरमायो तूबा लिमन वजद फी सहीफतिही इस्तिग़फ़ारन कसीरा मदीने जे साईं फरमायो मुबारक हुजे उनखे जेको क़यामत जे ॾिहाड़े पंहिंजे नामे अमाल में तौबा ऐं इस्तिग़फ़ार घणो ॾिसे जहिड़ो बि आहे सची दिलि सां तौबा कर अल्लाह जो कसम बख़्श जी में अञा तौबा जा दरवाज़ा बंद न थिया आहिनि मोटी अच अल्लाह जे दरवाज़े ते तुंहिंजे अचण जी देर आहे अल्लाह जे रहमत में काई देर कोन्हे अल्लाह अकबर रब करीम तो फरमाए तूं गिराट अच त मां हथ अचां तूं हथ अच त मां हेॾो मुफ़ासिलो अचां तूं होरियां होरियां अच त मुंहिंजी रहमत तोॾे टोड़दी अचे ओ मुंहिंजा बंदा तूं गुनाहनि जूं भरियूं खणी अच त मां तुंहिंजे मथां रहमतुनि जो वॾफड़ो मींहुं वसाए छॾियां अल्लाह अकबर अल्लाह केॾो रहीम आहे इन ॻाल्हि ते त नज़र कर रब केॾो रहीम आहे कारून जेको हो न हज़रत मूसा जे ज़माने में हो कारून वॾो भोतार हो वॾो सरदार हो वॾो नवाब हो लैंडलॉर्ड हो पैसे वारो हो ऐं पैसे जो नशो ख़तरनाक नशो